لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قد أفلح المؤمنون الذين هم في صلاتهم خاشعون والذين هم عن اللغو معرضون والذين هم للزكاة فاعلون والذين هم لفروجهم حافظون إلا على أزواجهم أو ما ملكت أيمانهم فإنهم غير ملومين فمن ابتغى وراء ذلك فأولئك هم العادون والذين هم لأماناتهم وعهدهم راعون والذين هم على صلواتهم يحافظون أولئك هم الوارثون الذين يرثون الفردوس هم فيها خالدون قال النبي صلى الله تعالى عليه وسلم بلغوا عني ولو آية صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الأمي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सब दो से दिल्ली मोहब्बत साहब आवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद काबिल सद एहतराम
अज़ीज़ान गिरामी, बरदरान इस्लाम, मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, भाइरों ऐं बुज़ुर्गों, अल्लाह तबारक व तआला जा करोड़ एहसानात आहिनि जे रब साईं तव्हां असांखे हीअ महफ़िल ऐं मजलिस नसीब फरमाई आहे। मां जे अॾो अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मजा सीपारो अरिड़हों सूरत जो नालो सूरतुल मुमिनून मंजा चंद आयतूं पढ़ियूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त रब ताला मूंखे इन्हनि आयतुनि खे सही तरीक़े सां सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सम्झाइण खां बाद अल्लाह तबारक व तआला तव्हां असां जमी मुसलमाननि खे क़ुरान मजीद जे मथां ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हिननि आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला ईमान वारनि जूं निशानियूं बयानु फ़रमायूं आहिनि। दुनिया जे अंदरि त हर माण्हू दावा करे थो त मां ईमान जी दौलत सां मुज़य्यन आहियां, मां ईमान वारो आहियां, पर क़ुरान मजीद उन जूं निशानियूं ॿुधायूं आहिनि त जंहिंमें इहे निशानियूं मिलनि त तव्हां पक सम्झो त इहो ईमान वारो आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला जेको पूरे क़ुरान मजीद जे अंदरि वाइदो फ़रमायो आहे जन्नत जो ऐं जहन्नम जी बाहि खां बचाइण जो, उन जो ख़ासि ताल्लुक़ बि ईमान सां आहे। इंसान जे जन्नत में दाख़िल थियण जे लाइ सभ खां अवलीन ऐं पहिरीं जेका शर्त आहे उन जो नालो बि ईमान आहे। हिकु आहे सिर्फ़ु ईमान जी दावा करणु, ॿियो आहे उन ईमान ते, उन हुकुम ते, उन मुआमलात ऐं मसाइल ते हलणु। शरीयत इन ॿिन्ही मुआमलात ऐं मसाइल खे वाउको करे क्लियर करे हर इंसान जे आॾो रखियो आहे त तव्हांखे हिन मुआमलात ऐं मसाइल खे सम्झणो पवंदो। त ईमान सभ खां पहिरीं शर्त आहे। जंहिंजे अंदरि ईमान जा मुआमलात ऐं मसाइल आहिनि उहो मोमिन आहे, जंहिंमें न आहे असां उनखे मोमिन नथा चई सघूं। ज़ाहिर आहे जंहिं बि शइ जो नतीजो निकिरंदो आहे उन जे साम्हूं जेकॾहिं उन जे ज़िद वारी शइ ईंदी आहे तॾहिं वञी करे ख़बर पवंदी आहे त हीअ शइ हीअ आहे, हीअ ॿी शइ आहे। तव्हां असां हाणे इहा दावा कंदासीं त साईं ॾींहुं आहे राति न आहे, बाबा छाजे करे सोजरो आहे, सिजु बीठो आहे, इहो ॾींहं जी निशानी आहे। सिजु जॾहिं लहंदो आहे राति जी ओंदहि थींदी आहे तॾहिं राति हूंदी आहे। इहे हिक ॿिए जा ज़िद आहिनि। जेकॾहिं ॾींहुं हूंदो त राति न थी सघंदी, राति हूंदी त ॾींहुं न थी सघंदो। ईमान वारे जो अल्लाह ताला क़ुरान मजीद में मुख़्तलिफ़ जॻहनि ते मुख़्तलिफ़ निशानियूं बयानु फ़रमायूं आहिनि। किथे अल्लाह ताला फ़रमाए थो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फ़ीह हुदल लिल मुत्तक़ीन। हीउ किताब जेको क़ुरान मजीद आहे हिन में को बि शक न आहे, हुदल लिल मुत्तक़ीन परहेज़गारनि जे लाइ हिदायत आहे। अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब, हितां अल्लाह ताला वरी ईमान वारनि जूं निशानियूं बयानु फ़रमाए थो। युमिनून बिल ग़ैब, जेके ग़ैब जे मथां ईमान आणनि था। वयुक़ीमून सलात, नमाज़ पढ़नि था। वमिम्मा रज़क़नाहुम, ऐं जेको असां उन्हनि खे रिज़िक़ ॾिनो आहे उहो अलाह जे रस्ते में ख़र्च कंदा। वल्लज़ीन युमिनून बिमा उनज़िल इलैका वमा उनज़िल मिन क़ब्लिक, ए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अव्हां ते वही जे ज़रिए किताब लाथो वियो आहे, ईमान वारा उनखे बि मञनि था जेको अव्हां खां अॻु में नबियनि जे मथां किताब आया, सहीफ़ा नाज़िल थिया, उनखे बि मञनि था। वबिल आख़िरति हुम युक़िनून, ऐं आख़िरत जे ॾिहाड़े ते बि उन्हनि जो यकीन आहे, ईमान आहे। मालिकी यौमिद्दीन, हिकिड़ो ॾिहाड़ो अहिड़ो थींदो जंहिंमें कूड़े ऐं सचे खे सज़ा मिलंदी, नेक ऐं बद खे सज़ा मिलंदी। इहे सभु अल्लाह ताला मुख़्तलिफ़ जाइनि ते ईमान वारनि जूं निशानियूं बयानु फ़रमायूं आहिनि। ग़ैब जूं ॻाल्हियूं, पूरो क़ुरान मजीद ग़ैब जो इल्मु आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुक़ाबिलो फ़िरऔन सां थियो, उनखे बि क़ुरान बयानु फ़रमायो।
हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम वञी करे ॿुॾी तबाह थी बर्बाद थी वई। जिन हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो चयो मञियो, अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे कामयाब फरमायो। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जा मुआमलात ऐं मसाइल असल ऐं आसान फरमाया। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी पैदाइश ग़ैब जी ॻाल्हि आहे, पर इन खे बि क़ुरान मजीद ज़िक्र कयो आहे। जिन जिन ॻाल्हियुनि खे क़ुरान मजीद ज़िक्र कयो आहे ग़ैब जूं ॻाल्हियूं, ईमान वारा इन्हनि हड़नी ॻाल्हियुनि खे मञनि था, इन जे मथां ईमान आणनि था। मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ जेको आहे सूरतुनि जे अंदरि मुख़्तलिफ़ सिपारनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला ईमान वारनि जूं निशानियूं बयानु फ़रमायूं। त मोमिन जे अंदरि इहे निशानियूं हुजनि त उहो ईमान वारो आहे। ऐं हिकु आहे क़ुरान मजीद जे अंदरि, ॿियो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहादीस तय्यबा जे अंदरि बि ईमान वारनि जूं मुख़्तलिफ़ निशानियूं बयानु फ़रमायूं। हाणे तव्हां असांखे इन्हनि निशानियुनि जे ॿुधण खां बाद इहो अंदाज़ो लॻाइणो आहे त आया असां इन मुआमलात ऐं मसाइल जे अंदरि दाख़िल आहियूं या इन खां किरास आहियूं। असांजे अंदरि इहे निशानियूं मौजूदु आहिनि या न आहिनि। जेकॾहिं असां में इहे निशानियूं मौजूदु न आहिनि या इन्हनि शयुनि जे मथां असांजो अमल न आहे त पोइ असां कोशिशि कयूं त असां इन्हनि शयुनि जे मथां अमल कयूं। क़द अफ़लहल मुमिनून, अल्लाह ताला फरमाए थो त यकीनन कामयाब थी विया ईमान वारा। जिन अल्लाह जी ज़ात जे मथां ईमान आंदो उहे छा थी विया बाबा? कामयाब थी विया। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह खां सिवा ॿियो को बि माबूद न आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो सचो आख़िरी नबी आहे। इहो आहे ईमान। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत के मञणु, अल्लाह जी तौहीद जो इक़रार करणु, इन शइ जो नालो ईमान आहे। पर हाणे रब हिते फरमाए थो त क़द अफ़लहल मुमिनून, तहक़ीक़ कामयाब थी विया ईमान वारा। असां वटि दुनिया जे अंदरि नुक़्ता ऐं नज़ारा घणा आहिनि। को माण्हू चए थो त माल वारो कामयाब थी वियो, को माण्हू चए थो जंहिंखे ज़मीन जी दुनिया में घणाई आहे उहो कामयाब थी वियो, को माण्हू चए थो त जंहिं साइंस जो इल्मु हासिलु कयो उहो कामयाब थी वियो, को माण्हू चए थो त जंहिंखे दुनिया में इज़त मिली, रुतबो मिलियो, मक़ाम मिलियो, उहो कामयाब थी वियो। पर क़ुरान ईअं न चयो आहे। क़ुरान चयो आहे त ईमान वारो कामयाब थी वञे। चाहे उन वटि दौलत हुजे या न हुजे, ईमान हुजे त कामयाब आहे। चाहे उन वटि ज़मीन हुजे या न हुजे, ईमान आहे त कामयाब आहे। चाहे उन वटि साइंस जो इल्मु आहे या न आहे, ईमान वारो आहे त कामयाब आहे। चाहे उनखे दुनिया जे अंदरि अज़ीम मरातिब ऐं मकातिब मिलनि तॾहिं बि कामयाब आहे। जेकॾहिं न मिलनि, असल शर्त आहे ईमान हुजे। ईमान इंसान जे लाइ कामयाबी जो मामिलो ऐं मसइलो आहे। ॻाल्हि सम्झ में आई या न? पर अॼुकल्ह इहो नुक़्तो नज़र न आहे। अॼुकल्ह नुक़्तो नज़र इहो आहे त जंहिं वटि माल आहे उहो कामयाब आहे, जंहिं वटि माल आहे उहो इज़तदार आहे, जंहिं वटि माल आहे उहो मरातिब ऐं मक़ाम जे लाइक़ु आहे। बाक़ी जंहिं वटि ईमान आहे उनजी हैसियत तव्हां ऐं असां वटि न आहे। हालांकि इहो ईमान वारो जेको जुमिलो आहे, ईमान वारो जेको कलमो आहे, अल्लाह तबारक व तआला हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो क़यामत जे ॾियारे हिकिड़ो माण्हू ईंदो, उन जा जॾहिं गुनाह ऐं सवाब नेकियूं कयूं वेंदियूं त नेकियुनि जो जेको पलड़ो हूंदो उन में का बि शइ न हूंदी, ख़ाली आहे, सफ़ा नील पटा नील, ज़ीरो, का बि शइ कान्हे का। जॾहिं उन्हनि जे गुमनाहनि खे ॾिस त ईअं दफ़्तर भरिया पिया आहिनि। अल्लाह ताला रहम फरमाए, कंहिंमें कहिड़ो गुनाह लिखियलु आहे, कंहिंमें कहिड़ो गुनाह, कंहिंमें कहिड़ो गुनाह, कंहिंमें कहिड़ो गुनाह। अल्लाह ताला उन बाने खे घुराईंदो, हेॾे आ, रब जे साम्हूं वञी करे अल्लाह जे दरबार में पेश थींदो। जी मुंहिंजा रब हुकुम फरमायो। अल्लाह ताला फरमाईंदुसि हीअ हिकिड़ी पर्ची आहे, हीअ हिकिड़ी पर्ची खणी करे वञी साम्हूं पंहिंजे पुड़ जे अंदरि रखो, उनजो वज़न ॾिस। त हदीस जे अंदरि अचे थो त उहो आम माण्हू चवंदो त मुंहिंजा रब, जिथे गुनाहनि जा दफ़्तर भरिया पिया, जिथे रुगो गुनाह ई गुनाह हुजनि, कि भला ॾे हवालु जेके गुनाहनि जा दफ़्तर भरिया पिया आहिनि इहे सही आहिनि या ग़लति आहिनि। मुंहिंजे फ़रिश्तनि जेके व इन्ना अलैकुम लहाफ़िज़ीन किरामन कातिबीन, ॿ हिकिड़ा फ़रिश्ता आहिनि, हिकिड़ो साॼे पासे ॿियो खाॿे पासे ॾे। जंहिं तुंहिंजे नेकी जा अमल बि लिखिया, जंहिं तुंहिंजे गुनाह जा अमल बि लिखिया। मुंहिंजे फ़रिश्तनि का ज़्याती त कोन कई आहे, का नाजाइज़ी त कोन कई आहे। न मुंहिंजा रब न तुंहिंजे फ़रिश्तनि का नाजाइज़ी कई आहे, न ज़्याती कई आहे। बराबरि मां मञियां थो इहे गुनाह सभु मुंहिंजा कयल आहिनि, सभु जो सभु गुनाह मां कया।
उहे सभु जो सभु गुनाह मुंहिंजा हिन रजिस्टर में महफ़ूज़ आहिनि। चए हिन ॻाल्हि में पक आहे? चए जी मुंहिंजा रब साईं पक आहे। हाणे इहा पर्ची खणी वञी पलड़े जे अंदरि रखो त उहो मोमिन माण्हू रब साईं खे चवणु लॻो त हे मुंहिंजा अलाह, हिते गुनाहनि जा दफ़्तर भरिया पिया आहिनि, अलाए केतिरा त कूड़ लिखिया पिया आहिनि, अलाए केतिरा वॾा वॾा गुनाह लिखिया पिया आहिनि। हीअ हिकिड़ी नंढड़ी पर्ची आहे। हिन नंढड़ी पर्ची में त एतिरो वज़न कोन थींदो जो उन सॼी जेको आहे पंहिंजो पलड़े खे खणी करे भारी करे वञे। रब साईं फरमाईंदुसि मुंहिंजा बाना, जीअं तोखे हुकुम कयो आहे हीअ पर्ची खणो, हुन वञी तराज़ी जे पलड़े जे अंदरि रखणु तुंहिंजो कमु आहे। अॻिते ॾिस रब जी रहमत तुंहिंजे मथां कीअं वसे थी पई। उहो अलाह जो बानो ढुजंदो लिकंदो, उन पर्ची खे खणी करे उन पलड़े जे ॿिए पासे न जॾहिं रखंदो आहे त हुन जा गुनाह हवा में उॾणु लॻंदा आहिनि। उहो पर्ची वारो जेको पलड़ो आहे उहो एॾो त वज़नी थी वेंदो आहे जो हुनजे गुनाहनि जी का बि हैसियत न हूंदी आहे। तॾहिं बानो मुस्कुराईंदो आहे पियो। अलाह तबारक व तआला पंहिंजे बाने खे घुराए करे चवंदो आहे मुंहिंजा बाना, तो ॾिठो हिन पर्ची जे अंदरि अलाह साईं केतिरो वज़न लिखियलु आहे, अलाह साईं केतिरो वज़न रखियो आहे। मुंहिंजा रब, मां त वाक़ई ॾिठो, पर ख़बर न आहे त हिन पर्ची जे अंदरि छा आहे। चई खोले पढ़ी त ॾिस हिन पर्ची में छा आहे। जॾहिं खोले करे ॾिसंदो त हुन में लिखियलु हूंदो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? अल्लाह जी वहदानियत जो इक़रार, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत जो इक़रार, यानी एॾो वॾी मज़बूत जेका शइ आहे उहा आहे ईमान। ईमान ई इंसान खे जन्नत में दाख़िल करण जो सबबु आहे। ईमान ई इंसान खे जहन्नम जी बाहि खां बचाइण जो सबबु आहे। जेकॾहिं ईमान पुख़्तो न आहे, ईमान मज़बूत न आहे, असां वटि लफ़्ज़ सवला आहिनि ईमान जे चवण जा। ईमान जे मुआमलात ऐं मसाइल खे सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे। उन जे मथां अमल करणु ज़रूरी आहे। मां अर्ज़ु कयमि त दुनिया में माण्हू कामयाबी त हर क़िस्म जी चवंदा आहिनि। माल आयो कामयाबु थी वियो, दौलत मिली कामयाबु थी वियो, इज़त मिली कामयाबु थी वियो, ज़मीन मिली कामयाबु थी वियो, जाइ जॻह बंगलो ऐं वॾेरा गाॾियूं शादियूं ऐं जेको आहे पोएं पासे ना गनमेन मिले विया, दुनिया में वॾो उहिदो मिली वियो, विज़ारत मिली वई, सिंध जो वॾो वज़ीर थी वियो, वज़ीर आला जो उहिदो मिली वियो, पाकिस्तान जो हाकिम बणिजी वियो। इहे कामयाबियूं न आहिनि। रब तो फरमाए क़द अफ़लहल मुमिनून, ईमान वारा कामयाब थी विया। जंहिंजे अंदरि ईमान आहे अल्लाह साईं कामयाबी उन्हनि जे मुतालिक़ बयानु फरमाए त इहे इंसान कामयाबु आहिनि। तव्हां असांखे पंहिंजे ईमान खे मज़बूत करिणो आहे। अल्लाह ताला राम फरमाए असां वटि जी हालत छा आहे। मिसाल, नंढड़ो मिसाल ॾेई करे सम्झाया। अदा ये फिलाणे जो पुटु जेको फिलाणो आहे उनजो बंगलो आहे न, हा अदा आहे उनजो बंगलो आहे। अलाह अदा वॾो नवाज़ियो अथसि, ॾिसे थो केॾो वॾो बंगलो अची वियो। माना अलाह जी नवाज़िश माल जे हुजण खे चवंदा आहियूं। ॻाल्हि खे चङी तरह सम्झो। अदा हे फिलाणे पुटु फिलाणे जो बंगलो आहे न, हा अदा फिलाणे पुटु फिलाणे जो बंगलो आहे। अलाह अदा नवाज़ियो अथसि, ॾिस केॾो वॾो बंगलो अथसि। अदा हे फिलाणे जे पुट जी ज़मीन आहे न, हा अदा हादा अलाह ॾिस केॾो नवाज़ियो आहे हिनखे, एॾी ज़मीन मिली वई आहे। माना अलाह जी नवाज़िश माल जे मिलण खे सम्झंदा आहियूं। अलाह जी रज़ा माल जे मिलण खे था सम्झूं पिया। अलाह जी रज़ा दौलत जे हुजण खे सम्झूं था पिया, पर हक़ीक़त हिन जे बरअक्स आहे। हक़ीक़त ईअं न आहे जीअं तव्हां सम्झो आहे। इहो दुनिया वारनि जो वहिंवार ऐं उसूल आहे जेके इन शइ खे कामयाबी सम्झंदा। हक़ीक़त इहा न आहे। फिरौन वटि माल न हुयो, पोइ चवंदव त फिरौन ते बि अलाह जी नवाज़िश हुई, फिरौन बि कामयाबु थी वियो। इहा ॻाल्हि क़तन कंहिं बि सूरत में को बि मुस्लमान न चवंदो। नई शरीयत हिन शइ जी तालीम ॾिनी आहे। ऐं उनखां पोइ तव्हां कारून जो ख़ज़ानो ॾिसो न, वटि केॾो वॾो ख़ज़ानो हुयो। अॼोका जेके वॾेरा रईस जागीरदार गाॾियुनि वारा प्रोटोकॉल वारा, उन्हनि सभिनी जा ख़ज़ाना हिकिड़े पासे ॾे रखो। हिकिड़े कारून जे ख़ज़ाने सां मुक़ाबिलो न करे सघंदा। एॾो वॾो ख़ज़ानो हुन वटि हुयो। पोइ चवंदव छा कारून जेको आहे उनजे मथां बि अलाह जी नवाज़िश हुई? कॾहिं बि न चवंदासीं। माना मालूम थियो त इहे सभु दुनियावी ज़रूरतूं आहिनि। दुनिया जे अंदरि हिननि जो ताल्लुक़ महदूद आहे, आख़िरत सां हिननि जो को बि ताल्लुक़। ईमान त उहा शइ आहे जंहिंजो ताल्लुक़ दुनिया में बि कामयाबी सां ऐं आख़िरत में बि कामयाबी सां। क़बर जे अंदरि जेकॾहिं माण्हू वञे
दुनिया हुजे ईमान न हुजे त पोइ तव्हां ॿुधायो त उहो कामयाबु आहे? क़तन कंहिं बि सूरत में असां हुनखे कामयाबु, बसि असां वटि इहो हूंदो आहे दुनिया में भली हुन वटि ईमान हुजे या न हुजे, दुनिया में हुनजा ईमान वारा कम हुजनि या न हुजनि, बसि आख़िरी वक़्त में हिकिड़ी कची सिर खणी करे उन ते ॿियो कलमो लिखी करे चवंदा आहियूं त हाणे असां हिनखे ईमान वारो बणाए छॾियोसीं। पोइ अलाह जा बाना ईमान वारा कम तव्हां असांखे करणा आहिनि। रब उन्हनि मोमिननि जे लाइ बयान थो फरमाए, क़द अफ़लहल मोमिनून, तहक़ीक़ कामयाब थी विया ईमान वारा जिन मज़बूती सां ईमान आंदो, अल्लाह जे रसूल जे मथां ईमान आंदो ऐं उन जे मथां क़ाइम ऐं दाइम रखिया। ज़िंदगी बि ईमान ते गुज़ारियऊं, मौत बि उन्हनि जो ईमान ते आयो। वॾे में वॾो अहम सुवालु आहे, ख़ुदा जी ज़ात जो कसम। तॾहिं त अहलुल्लाह जेके असांजा असलाफ़ हूंदा हुआ, वॾा वॾा बुज़ुर्ग सालिह, उहे फरमाईंदा हुआ त पुट हर हमेशह ख़ुदा खां इहा दुआ घुरंदा रहो, हर हमेशह त रब ईमान जी ज़िंदगी ऐं ईमान जो मौत नसीब फरमाए। मन कान आख़िर कलामिही ला इलाहा इल्लल्लाह दख़लल जन्नह, जंहिंजो आख़िरी कलाम ला इलाहा इल्लल्लाह थींदो, अल्लाह साईं उनखे ज़रूर ब ज़रूर जन्नत में दाख़िल अता फ़रमाईंदो। पर जे ज़िंदगी ईअं गुज़री ऐं आख़िरत वारो मामिलो ख़राब थी वियो ऐं ईमान ते ख़ात्मो न थियो त उन माण्हू जे लाइ बि को बि भरोसो न आहे, उहो बि जनम जी बाहि जंदर सां। इन जे करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ख़बरदार अवां इन मुआमलात ते कॾहिं बि तकबुर न कजो, अल्लाह जो शुक्र कयो, तहदीस नेमत ख़ातिर बयानु कयो त रब जी महिरबानी आहे, अल्लाह जो एहसान आहे जो अल्लाह साईं असांखे ईमान जी दौलत सां सरफराज़ फरमायो आहे। रब असांखे ईमान वारी दौलत मुहैया फरमाई आहे, पर इन में तकबुर कंहिं बि क़िस्म जो न कजो। अॼु हिकिड़ो निमाज़ पढ़ण वारो बेनिमाज़ी ते तकबुर करे, अॼु हिकिड़ो सुन जे मथां अमल करण वारो जेको सुन ते अमल नथो करे उन जे मथां तकबुर करे, त उहो अल्लाह वटि फ़ैसिला आहे। ॿ हुया भाइर पाण में हिकिड़ा, हिकिड़ो भाउ मथे रहंदो, हिकिड़ो भाउ हेठि रहंदो हुयो। जेको भाउ मथे रहंदो हुयो उहो गुनाह जो आदी हो, शराब जे मामलात ऐं मसाइल जे अंदरि गिरफ़्तार हुयो। जेको हेठि भाउ रहंदो उहो नमाज़ी हो, 5 वक़्त अल्लाह जे ज़िक्र करण वारो, हर हमेशह तक़वा ते ज़िंदगी गुज़ारण वारो। पर रब जी करणी इहा, जेको हेठि भाउ रहंदो हुयो, जेको मथे भाउ रहंदो हुयो, उन जे दिलि में पंहिंजे नंढे भाउ जे लाइ इज़त हुई। यार इहो मुंहिंजो भाउ नेक आहे, नमाज़ी आहे, परहेज़गार आहे, अल्लाह वारो आहे, क़ुर जी तिलावत कंदो आहे, रब ऐं रसूल जे हुक्मनि जे मथां अमल करण ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे थो, मूंखां इहो माण्हू भलो आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? जेको हेठियों भाउ हुयो उहो वॾे मथे भाउ खे नफ़रत जी निगाह सां ॾिसंदो, मुंहिंजो भाउ इहो ज़ालिम आहे, शराबी आहे, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक़ ज़िंदगी नथो गुज़ारे, उनजो उबतड़ ज़िंदगी गुज़ारे थो, इंतिहाई ख़तरनाक माण्हू आहे। हिन जा ख़्यालात पंहिंजे भाउ में ग़लति मामलात ऐं मसाइल जा, ऐं जेको हिन जो गुनाहगार भाउ हुयो, शराबी हो, ज़िनाकार हो या कंहिं बि क़िस्म जे मामलात ऐं मसाइल में गिरफ़्तार हुयो, पर उन जे दिलि में जेको पंहिंजे भाउ जे लाइ ख़्यालु हुयो उहो भलो हुयो, नेकी वारो ख़्यालु हो। अल्लाह जी करणी इहा जो ॿिन्ही जो जॾहिं मौत जो वक़्तु क़रीब थियो, जॾहिं ॿिन्ही जो मौत जो वक़्तु जॾहिं क़रीब थियो त ॿिन्ही जी दिलि फिरी वई। जेको मथियों भाउ हुयो उन चयो त यार अॼु शराब कोन थो पीआ, बसि सॼी ज़िंदगी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी कई आहे, अॼु शराब खे लत थो हणां, अॼु पंहिंजे रब खे थो परचायां। नमाज़ जो टाइम थियो आहे, नमाज़ बि पढ़ंदो, क़ुर बि पढ़ंदो, अल्लाह खां पंहिंजी ज़िंदगी जे कयल गुनाहनि जी माफ़ी बि घुरंदो। मन रब मुंहिंजो रहीम आहे, मुंहिंजो गुनाहनि खे माफ़ु करे छॾे, उनजे दिलि में इहो ख़्यालु अचे। ऐं जेको हेठियों भाउ नेक हुयो उनजे दिलि में ख़्यालु आयो त रोज़ाना मुंहिंजो भाउ इहो कमु करे थो, भला अॼु मां बि इहो कमु करे ॾिसां। आख़िरी मरण जे टाइम ते जंहिं सॼी ज़िंदगी नेकी वारी ज़िंदगी कई आहे, सिर्फ़ु इन बुरे ख़्याल जे करे शराब पीअण जे दौरान उनजो मौत नसीब थियो, ऐं जंहिं सॼी ज़िंदगी शराब पीतो पर सुठे ख़्याल जे करे, अहसन ख़्याल जे करे उनजो मौत ख़ुदा ईमान ऐं निमाज़ वारी हालत में करे छॾियो, हू जन्नत जो वारिस बणिजी वियो, हू जहन्नम जी बाहि जो वारिस बणिजी वियो। अल्लाह ताला फरमाए थो न ईअं न सम्झो, मां रब खे हर बानो अज़ीज़ आहे। तव्हां केरु थींदा आहियो कंहिंजे बारे में फ़ैसिले करण वारा? तव्हां केरु थींदा आहियो कंहिंखे जन्नत जा मुस्तहिक बणाइण वारा? तव्हां केरु थींदा आहियो कंहिंखे जहन्नम जी बाहि जे अंदरि उछलाइण वारा?
तव्हां केरु थींदा आहियो कंहिंखे हक़ीर सम्झण वारा? मां अल्लाह जॾहिं जानवरनि ते रहम थो कयां त छा जंहिं इंसान खे मां रब पैदा कयो आहे मां अल्लाह हुन सां मुहबत न कंदुमि? इहा काथूं तव्हां ॻाल्हि आंदी आहे? अल्लाह साईं त इहा ॻाल्हि अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम खे बि झिड़क ॾिनी आहे। सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम, हज़रत इब्राहीम वेठो आहे। सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी आदत मुबारक इहा मानी खाइण जे टाइम को न को माण्हू को महिमान आणे हुन सां गॾु मानी खाईंदा। अकेले मानी खाइण में मज़ो न ईंदो। ॾिसई मानी घणो खणी आयो, उताक में बीठो आहे, को माण्हू वञे हुनखे सॾु करे गॾु विहारे करे मानी खारायां। ॿाहिरि जो नज़र फिरमाईंदे हिकिड़ो हमरा वञे पियो हुनखे सॾु कयईं, हेॾे आयो, हुनखे जे हथ धो मांसां वेह, मानी आई आहे, ॿई ॼणा गॾिजी करे मानी खाऊं। सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे चवण ते हुन हथ धोता त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम गिरह खणण खां अॻु में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ियो। हुन कुझु बि न पढ़ियो। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम हुनखे चयो त बिस्मिल्लाह, मां अल्लाह खे मञींदो ई न आहियां, मां बिस्मिल्लाह छो पढ़ां? ॻाल्हि सम्झ में आई आहे न? मां अल्लाह खे मञींदो ई कोन आहियां, मां बिस्मिल्लाह रहमान रहीम छो पढ़ां? मां अल्लाह जे नाले सां छो शुरू कयां? त हज़रत इब्राहीम हुनखे झिड़क ॾिनी, चयो उथ मथे, जॾहिं तूं अल्लाह खे मञे ई कोन थो त मां तोखे गॾु विहारे करे कीअं पाण सां गॾु मानी खारायां? चयो तुंहिंजी मर्ज़ी आहे। उथी हलियो वियो त अल्लाह ताला हज़रत जिब्राहील अलैहिस्सलातु वस्सलाम खे मोकिलियो त वञ मुंहिंजे नबी खे चओ तूं मुंहिंजे बाने खे ईअं झिड़क न ॾे। मूंखे न पियो मञे न, मुंहिंजे न मञण जो इनकार कई न, भला हेतिरा साल बि मां अल्लाह खे न पियो मञे, मां कॾहिं हिनखे बुख ते सुम्हारियो, मां कॾहिं हिन जी हाजत पूरी न कई। ए इब्राहीम, इहो मुंहिंजो ऐं मुंहिंजे बाने जो मसइलो आहे। तूं नबी आहीं, वञ हिन बाने बुखायल खे वठी अची पाण सां गॾु विहारे मानी खाराए, मां अल्लाह जो तोखे हुकुम आहे। सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम उथिया, वञी हुन नौजवान खे वठी आया। हुन चयो साईं हाणे त तूं दड़का ॾेई करे उथारियो, वरी ॿीहर आयो आहे चवंदो गॾु हली करे कि अल्लाह जा बाना मां तोखे झिड़क ॾिनी, अल्लाह साईं वही मोकिली आहे मां ॾे त मुंहिंजे बाने खे ईअं झिड़क न ॾे, छो त मुंहिंजो बानो आहे, भली मूंखे मञे या न मञे, मां कॾहिं हुनखे बुख ते न सुम्हारियो आहे। तॾहिं हुनजे अखियुनि मां अश्को बहार ॻोढ़ा वही आया। चए रब जॾहिं एॾी मोहबत बाने सां करे थो त पोइ मां अॼु अल्लाह जे नाले सां बिस्मिल्लाह करे मानी खावां थो पियो। तव्हां ॾिसो त सही अल्लाह खे पंहिंजे बाने सां मोहबत केतिरी आहे। अल्लाह त एॾो अरहमुर राहिमीन न। किन उलमाए मुफ़स्सिरीन लिखियो आहे फिरआउन जेको पंहिंजो पाण खे रब हुजण जी दावा करे पियो न, फ़क़ाल 3 सिपारे जे अंदरि सूरह नाज़ियात जे अंदरि आहे, फ़क़ाल अन रब्बुकुमुल आला, पाण खे रब सॾाईंदो हो। एॾी मन ताक़त जे अंदरि मदहोश थी वेठो पंहिंजो पाण खे एॾो। पोइ जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम बनी इसराईल वारनि जो जॾहिं मुक़ाबिलो थियो, हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम निकिरी वियो, उनजे पोयां जेके हज़रत मूसा जी ताईद करण वारा, उनजा जेके उम्मती आहे उनखे मञण वारा, उहे जॾहिं निकिरी विया, फिरआउन ऐं फिरआउन जा हवारियीन जॾहिं उन दरिया जे अंदरि फाथा, तॾहिं फिरआउन हज़रत मूसा खे सॾु कयो, ए मूसा, ए मूसा। तॾहिं उलमाए मुफ़स्सिरीन लिखनि था त हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम दरिया जे कप मां हिकिड़ी मिटी खणी करे उहा हुनजे वात में विधी फिरआउन जे, त जेकॾहिं हिन चयो त या अल्लाह, हे मूसा खे सॾु करण जे बजाए जेकॾहिं अल्लाह खे सॾु कंदो न त रब जी रहमत वॾ फुड़े मींहं वांगुरु वसंदी, इन एॾे वॾे ज़ालिम खे बि ख़ुदा माफ़ करे छॾींदो। अल्लाह त पंहिंजे बाने सां एॾी मोहबत करे थो पियो, एतिरे क़दुरु मोहबत करे थो पियो, तव्हां ऐं असां हुनजो अंदाज़ो नथा लॻाए सघूं। रब वटि हर कंहिंजो मर्तबो ऐं मक़ाम आहे, तकबुर न सम्झो। हाणे ईमान जी दौलत मिली आहे, बसि असां मुतकबिर थी वञूं। हाणे ईमान जी दौलत मिली आहे, असां पंहिंजो पाण खे अलाह कंहिं वक़्तु बि कंहिं बाने खे कंहिं मक़ाम ते पहुचाए, रब जी मर्ज़ी आहे। सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर जो वाक़ियो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरनि था पिया, ॾुकर जो ज़मानो आहे, हिकिड़ो ॾिहाड़ो, ॿियो ॾिहाड़ो, टियों ॾिहाड़ो, ए मुंहिंजा रब, माल मवेशी माण्हू परेशान आहिनि पाणी जे लाइ, अल्लाह साईं आसमान तां बारिश नाज़िल फरमाए, असांजे हाजतुनि खे पूरो फरमाए, ॾाढो परेशान आहियूं, माण्हू पाणी जे ढुक खां, माल पाणी जे ढुक खां तरसी रहियो आहे। अल्लाह ताला वही जे ज़रिए मूसा ॾे नियापो कयो, मूसा अव्हांजे इन सॼे टोले जे अंदरि मुंहिंजो हिकिड़ो नाफ़रमान आहे, उन नाफ़रमान खे कढो, मां तव्हांजी दुआ खे क़ाबिल क़बूल थो फरमायां। जी मुंहिंजा रब, इजो ऐलान थो कयां। हिन हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उथी बीह करे ऐलान फरमायो त हिन असांजे टोले जे अंदरि हिकिड़ो रब जो नाफ़रमान आहे, जंहिं अल्लाह तबारक व तआला खे नाराज़ कयो आहे। उन हिकिड़े माण्हू जे करे बारिश कोन थी वसे पई,
हाणे महिरबानी करे उहो माण्हू हिन टोले मां निकिरी वञे। इहो जॾहिं ऐलान थियो त उनखे धकु लॻो, जेको गुनाहगार हो, अल्लाह जो नाफ़रमान हो, जंहिं सॼी ज़िंदगी अल्लाह ऐं उनजे रसूल जी नाफ़रमानी कई, तॾहिं हाणे मन जो मन में अखियुनि मां ॻोढ़ा वाहे चए थो, हे मुंहिंजा रब, मां सॼी ज़िंदगी तुंहिंजी नाफ़रमानी कई आहे, तो कॾहिं बि मूंखे ज़ाहिर न कयो। मां सॼी ज़िंदगी तुंहिंजी नाफ़रमानी कई, तो कॾहिं बि मूंखे बुखियो न छॾियो। मां सॼी ज़िंदगी तुंहिंजी नाफ़रमानी कई, कॾहिं बि तो मुंहिंजी हाजतूं बंदि न कयूं। मुंहिंजा रब, हिन भरी दुनिया में मूंखे सभिनी जे साम्हूं रुसवा न कर। ए मुंहिंजा अल्लाह, अॼु मां तोसां पकी ऐं सची तौबा कयां थो। अखियुनि मां अश्को बहार ॻोढ़ा वहाए तौबा ऐं इस्तिग़फ़ार दिलि जो दिलि में कई। अञा हिन मजमे में को माण्हू निकितो ई न आहे त ख़ुदा रहमत जी बारिश शुरू करे छॾे। सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिसी करे हैरान थी वियो। रब जो फरमान त इहो हुयो, हैरान अञा को माण्हू निकितो ई न आहे, बारिश वसी पई। हाणे वरी हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम, अल्लाह साईं, अवां ऐलान कयो त फ़िलाणो गुनाहगार आहे, उहो निकिरी वञे त पोइ मां बारिश वसाईंदुमि। अञा त को अहिड़ो गुनाहगार निकितो ई कोन्हे को, अॻ में बारिश वसी पई आहे। रब साईं फरमाएसि, मूसा, मां ऐं मुंहिंजो बानो परची वियासीं, मां ऐं मुंहिंजो बानो परची वियासीं। त इन हज़रत मूसा अर्ज़ु कयो, मुंहिंजा रब, छा मां तव्हांजे इन बाने खे ॾिसणु चाहियां थो? मां बि ॾिसां त इहो तुंहिंजो बानो कहिड़ो आहे जंहिंसां तुंहिंजो परचणु थी वियो आहे। चए त मूसा, सॼी ज़िंदगी नाफ़रमानी कई, मां कॾहिं बि पंहिंजे बाने खे कंहिंजे आॾो न आंदो आहे। हाणे परची वञण खां पोइ मां पंहिंजे बाने खे ज़ाहिर कयां, इहो मुंहिंजे रब जी हिकमतुनि जे ख़िलाफ़ु आहे। इहो मुंहिंजे ऐं मुंहिंजे बाने जो मसइलो आहे, बसि असां परची वियासीं। अल्लाह वटि हर हिकिड़े इंसान जी क़दुरु क़ीमत आहे। हिकिड़ा माण्हू वरी 5 सिपारा क़ुरान जा दौर करे, पोइ जेके दौर न कंदा आहिनि उन्हनि खे जहन्नमी बणाए छॾींदा आहिनि। असां निमाज़ पढ़ंदा, हाणे बेनिमाज़ी जहन्नमी आहे। ज़रूरी आहे त निमाज़ माण्हू पढ़े, ज़रूरी आहे त माण्हू क़ुरान जी तिलावत, तकबुर न कयो। ईमान मिलण खां बाद में असां तकबुर कयूं त बसि हाणे असां आहियूं, असां ई जेको आहे हिन दुनिया जे अंदरि आहियूं, बाक़ी कोई बि न आहे। न, अल्लाह ताला खे इहा ॻाल्हि पसंदि न आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? ईमान आणण खां बाद में ईमान जी तक़ाज़ाउनि ते मुकमल अमल करिणो आहे, छो त ईमान खां बग़ैर जन्नत में दुख़ूल थी कोन थो सघे। ईमान हुजण सां जन्नत में दुख़ूल थी सघे थो। ईमान जेकॾहिं न आहे त जन्नत में इंसान दाख़िल क़तान कंहिं बि सूरत में न थी सघंदो। त रब हिते ईमान वारनि खे कामयाबु चयो आहे, माल वारनि खे न, दौलत वारनि खे न, ज़मीनुनि वारनि खे न, जॻहियुनि वारनि खे न, प्रोटोकॉल वारनि खे न, विज़ारतूं मिलण वारनि खे न, या पाकिस्तान जी हुकुमरानी मिलण ऐं बादशाही मिलण वारे खे न, बल्कि अल्लाह ताला फरमाए थो, अल मुमिनून, जिन ईमान आंदो आहे रब उन्हनि खे कामयाबु करे छॾियो। सयाणी, जिन ईमान आंदो आहे, इहे कहिड़ा आहिनि ईमान वारा? इन जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि? हज़ारे ख़रबे अरबे माण्हू हिन दुनिया जे अंदरि रहंदा, असां कीअं ॻोल्हियूं त ईमान वारा कहिड़ा आहिनि? सभ खां पहिरीं निशानी अल्लाह तबारक व तआला बयानु फरमाई आहे, अल्लज़ीन हुम फी सलातिहिम ख़ाशिऊन। ईमान वारनि जी पहिरीं निशानी इहा आहे, उहो पंहिंजे निमाज़ जे अंदरि ख़ुशू ऐं ख़ुदू सां निमाज़ पढ़ंदा आहिनि। ख़ुशू ऐं ख़ुदू माना दिलि उन्हनि जी मुकमल अल्लाह जी तरफ़ मुतवजह थींदी आहे। बेनिमाज़ी त हिन मां कटिजी वियो न बाबा, नाराज़ न थी जो क़ुरान थो पढ़ा। अल्लाह ताला फरमाए थो, निमाज़ बि उहा पढ़ो जेका आराम सां, इत्मिनान सां, सुकून सां, मुहब्बत सां, दिलि लॻाई सां पढ़ो, मुतवजह थी करे पढ़ो। इहो खणी करे सम्झो त अवां जॾहिं वञी पंहिंजी जबीन नियाज़ हेठि रखो था, रब अवां जे आॾो मौजूदु आहे, अवां उनजे आॾो जबीन नियाज़ रखो था पिया। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में खोड़ अहिड़ा माण्हू जेके निमाज़ पढ़ंदा पर उनमें ख़ुशू ऐं ख़ुदू न हूंदी। अल्लाह जे रसूल काफ़ी माण्हुनि खे मनो फरमाई, काफ़ी माण्हुनि खे झलियो, वञी ॿीहर निमाज़ पढ़ो। निमाज़ पढ़ंदो तुंहिंजो ख़्यालु अलाए किथे, असां को माण्हू निमाज़ पढ़ंदो कंहिंजी होॾे तारो फिटियो पियो आहे, कंहिंजो होॾे। निमाज़ पढ़ंदासीं कॾहिं कहिड़ी खे खन खनाए, निमाज़ पढ़ंदा पिया कॾहिं कपिड़नि खे सिधो कंदासीं, निमाज़ पढ़ंदासीं सॼे दुकान जो हिसाबु यादि कंदासीं, कंहिंखे पैसा ॾींदासीं, कंहिंखां पैसा वठणा आहिनि। निमाज़ पढ़ंदासीं सभु ॻाल्हियूं यादि कंदासीं त छा थियो, छा न थियो, कहिड़ो मामिलो थियो। न, ईअं न, निमाज़ दिलि जोई सां। हाणे जेको न पढ़ण वारो आहे उनजो हशर छा आहे? हीअ त निमाज़ पढ़ण वारे जो ज़िक्र आहे। निमाज़ पढ़े बि अथो पर निमाज़ दिलि लॻाए करे पढ़े।
ईमान में सब खां पहिरियों हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़बर जे अंदरि सब खां पहिरियों सवाल नमाज़ जो आहे। अॼु हाणे हिकिड़ा माण्हू त नमाज़ पढ़नि ई कोन था शुरू खां वठी। जुमे जे ॾियारे आया त नमाज़ पढ़ियूं, नमाज़ पढ़ी आहे, आई ॻाल्हि सम्झ में। अठे ॾियारे ते जे जुमे ते नमाज़ ते बि न अचे त पोइ त वरी घर वारा बि चवंदा त अलाए मुस्लमान अलाए काफ़र आहे। इन जे करे माण्हुनि जे भव जे करे, ताननि जे करे, ताने ऐं तुनके जे करे, मुस्लमान हुजण जे करे आयो त जुमे जी नमाज़ वञी करे पढ़ी अचां। वञी नमाज़ मस्जिद में थिए थी, मौलवी साहिब जो बयान बि करे थो पए, वञी ॿुधी अचां, जुमे ते आयो नमाज़। हिकिड़ा माण्हू त नमाज़ हफ़्ते में रुॻो इहा जुमे जी पढ़ंदा आहिनि, हिकिड़ा माण्हू नमाज़ पढ़नि ई न। अच्छा, हिकिड़ा माण्हू उहे जेके नमाज़ कुझु नमाज़ूं पढ़ंदा, वरी कुझु नमाज़ूं न पढ़ंदा। हिकिड़ा माण्हू उहे वरी कुझु नमाज़ूं जेकॾहिं पढ़नि बि था त वक़्त ते न पढ़ंदा, वरी जेकॾहिं वक़्त ते पढ़ंदा त वरी जमात सां न पढ़ंदा। इहे सभु सूरतूं ऐं कैफ़ियतूं आहिनि। हिते उन्हनि माण्हुनि जी ॻाल्हि थी हले, रब ईमान वारनि जी निशानी थो ॿुधाए जेके नमाज़ त पढ़नि था पर नमाज़ में ख़ुशू ऐं ख़ुज़ू उन्हनि जो न आहे, दिलजोई न आहे, तवजो सां न आहे। नमाज़ का मामूली शइ आहे जंहिंखे तव्हां असां सम्झो ई न आहे। नमाज़ बाने खे पंहिंजे रब सां मिलाइण जो वाहिद ज़रियो आहे। नमाज़ ई उहा शइ आहे, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेको बानो नमाज़ पढ़ी करे ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां नमाज़ पढ़ंदो आहे, जीअं ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां अल्लाह जी तरफ़ मुतवजे थींदो आहे, रब बि उन वक़्तु ख़ुशू ऐं ख़ुज़ू, रब बि उन वक़्तु मोहब्बत भरी निगाह सां पंहिंजे बाने जी तरफ़ मुतवजे थींदो आहे। जेकॾहिं हिन जो ख़्यालु नमाज़ में हटिजी वेंदो आहे त रब जो ख़्यालु बि न हटिजी वेंदो आहे। अल्लाह पंहिंजे उन बाने जी तरफ़ मुतवजे थींदो आहे जेको बाक़ाइदा बाज़ाब्ता तौरु ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां नमाज़ जे अंदरि दिलजोई सां नमाज़ पढ़े, सुठे नमूने सां नमाज़ पढ़े, कपिड़ा पंहिंजा साफ़ रखे, बिस्तरो पंहिंजो साफ़ रखे ऐं हर हमेशह पाकाई सां हुजे, बेवुज़ू वारो मामिलो न हुजे कंहिं वक़्तु बि, हर वक़्तु नमाज़ पढ़ण वारो माण्हू। तॾहिं त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खां सहाबा इकराम सवाल कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सभु चयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इमामुल अंबिया सरकारे दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां त तव्हांजी ज़ियारत कई आहे, जिन तव्हांजे उम्मतिन अव्हांजी ज़ियारत न कई उहे हलिया विया ऐं आख़िरत में जॾहिं ईंदा पोइ तव्हां जेको आहे उन्हनि खे ॾिसंदो त कीअं सुञाणींदो। हुज़ूर उनजो मिसाल छा बयानु फरमायो, पाण फरमाईं त 100 घोड़ो हुजे, उन 100 घोड़े जे अंदरि 5 घोड़ा अहिड़ा हुजनि जंहिंखे अच्छा टिका लॻाइजनि। इहो 100 घोड़े जे अंदरि 5 घोड़ा ज़ाहिर थींदा की न कोन थींदा? त निसाबी चयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि, बिल्कुलु ज़ाहिर थींदा। पोइ पाण फरमायूं त मुंहिंजी उम्मत जा माण्हू जॾहिं क़यामत जे ॾियारे ईंदा न, पोइ 5 वक़्त नमाज़ पढ़ण जे करे उन्हनि जे जिस्म जा 5 उज़वा ईअं चमकंदा जीअं 14 जो चंड चमकंदो आहे। मां उतां सम्झी वेंदुमि त हीउ मुंहिंजो उम्मत ई आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? क़यामत जे ॾियारे तव्हां असांजे सुञाणप जो मदार बि नमाज़ जे मथां आहे। अलाह जे रसूल त एतिरो फरमायो, ला ईमान लिमन ला सलात लहू, उन माण्हू वटि ईमान ई न आहे जंहिं वटि नमाज़ ई न आहे। तव्हां कॾहिं गौर कयो आहे, फ़िकिर कयो आहे त असां नमाज़ ई 5 वक़्त कोन था पढ़ूं, असांजो हशर छा थींदो? अच्छा, हिकु रिवायत में इहो थो अचे जेको माण्हू 5 वक़्त नमाज़ कोन थो पढ़े उनजो क़यामत जे ॾियारे हशर कंहिंसां थींदो? रिवायतूं पढ़ां, जेको माण्हू नमाज़ कोन थो पढ़े उनजो क़यामत जे ॾियारे हशर कंहिंसां थींदो? उनजो हशर फ़िरऔन, हामान ऐं शद्दाद सां गॾु थींदो। उहो क़यामत जे ॾियारे इन्हनि काफ़रनि सां गॾु उथंदा। माना ईअं खणी करे सम्झो त हर ॻाल्हि खां इहे माण्हू महरूम थी विया। महरूमी वारी ज़िंदगी काफ़र सां गॾु जो थिया त बाक़ी छा बचियो? आख़िरत उन्हनि जी आक़िबत तबाह थी वई आहे। असां वटि इमाम आहिनि, किन किन इमामनि त एॾी बि सख़्ती कई आहे त जेको माण्हू नमाज़ नथो पढ़े उनखे मुस्लमाननि जे क़ब्रिस्तान में दफ़न करण ई छॾे ॾियो। उहो हक़दार न आहे त उनखे मुस्लमाननि जे क़ब्रिस्तान में दफ़न कयो। अॼु तव्हां ॿुधायो असां मुस्लमाननि जो हाल छा आहे? पढ़ूं था 5 वक़्त नमाज़ पाबंदी सां, सुबुह जो मस्जिदियूं वीरान आहिनि, राति जो मस्जिदियूं वीरान आहिनि, ॾींहं जो मस्जिदियूं वीरान आहिनि, जॻह होटलां बाज़ारूं ओताकूं अलाह जा बाना। हिकिड़ा 5 मिंट 8 मिंट 10 मिंट मस्जिद में आज़ान जे टाइम ते जॾहिं आज़ान मिली आहे दुनिया जो ताल्लुक़ कमु न ईंदो, अल्लाह जी मोहबत कमु ईंदी आहे। हे माण्हू तोसां गॾु न हलंदा, वला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा, क़ुरान त वाज़े ऐलान कयो, यौम यफ़िरुल मर्उ मिन अख़ी व उम्मिही व अबी व साहिबतिही व बनी।
मर्द क़यामत जे ॾियारे हर कंहिं खां बेज़ार हूंदो जेकॾहिं कमु अचण वारी जेका शइ आहे उहा नेकी आहे, उहे आहिनि आमाल। त इन जे करे तव्हां ऐं असां अॼु पको इरादो कयूं त इंशाअल्लाह नमाज़ी बणवासीं इंशाअल्लाह। ॿाहिरि निकिरी चइजो त मुला क़ुर खणायो, हाणे 5 वक़्त नमाज़ पढ़णी आहे। अॻु में ईअं सादड़ा ईंदा, पोइ मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो, चइसि तव्हांजे बयान खां पोइ ॿाहिरि थिए हलण शाह वारे होटल ते वॾा तज़किरा थींदा। अॼु बा मौलवी साहिब हीअ ॻाल्हि कई आहे, थींदो आहे जिथे किथे ईअं वहिंवार आहे। जीअं हाणे मौलवी साहिब जी हिकिड़ी ॻाल्हि ख़राबु आहे, क़ुर थो खणाए मस्जिद में अंदरि। आई ॻाल्हि सम्झ में या न? अलाह जा बाना अल्लाह तबारक व तआला नेकी जी तौफ़ीक़ तॾहिं ॾींदो जॾहिं तव्हां इरादो कंदो, दिलि में जज़्बो पैदा थींदो न, इरादो ईंदो आहे, पोइ अल्लाह तबारक व तआला नेकी जा असरात पैदा कंदो आहे। ईअं पठाण हुयो, वियो वञी तबलीग में 40 ॾियारा चिलो हणी, जॾहिं वापसि आयो घरवारी खे चई दाढ़ी रखो। घरवारी हुनखे चयो अलाह जा बाना मां माई है, मूंखे दाढ़ी काला नहीं। चए मुझे पता है तुमको दाढ़ी नहीं निकलेगा, इरादा तो करो, इरादे में भी नेकी मिलेगा। इरादो त कर, इरादे जे अंदरि बि नेकी मिलंदी। त मुंहिंजा भाउ अॼु पको इरादो कयो, रब गफ़लत वारी जेका निमाज़ न माफ़ थींदव कंहिं बि सूरत में। ॻाल्हि सम्झो, मर्द ऐं औरत बालिग़ थियण खां बाद जेतिरी बि हुनजी हयाती आहे, 20 साल 25 साल 30 साल 35 साल 40 साल 50 साल 2 साल बालिग़ थियण खां बाद में जेका बि तुंहिंजी ज़िंदगी आहे, निमाज़ तुंहिंजे मथां फ़र्ज़ु आहे। निमाज़ कंहिं बि सूरत में न आहे छॾणी। शरीयत एतिरे क़दुरु पाबंद कयो आहे, हिकिड़ो माण्हू आहे उहो बि निमाज़ कोन थो पढ़ी सघे, शरीयत चए थी ठीकु आहे वेही करे निमाज़ पढ़े। साईं वेहण जी बि ताक़त कान्हे, का शरीयत चवे थी सुम्ही करे निमाज़ पढ़े। साईं सुम्ही निमाज़ पढ़ण जी बि ताक़त न आहे, शरीयत चवे थी इशारनि सां पढ़े। साईं इशारनि सां बि ताक़त न आहे, सफ़ा ज़ईफ़ा सफ़ा कमज़ोरा क़ौम में वयल आहे। शरीयत चवे थी जेतिरो वक़्तु इन क़ौम जे अंदरि पयल आहे, इन औलाद खे वसियत आहे त पंहिंजे पीउ जी हिकु निमाज़ जो फ़िदियो अदा करे। निमाज़ मां रब कॾहिं बि माफ़ न कंदोमांसि, कंहिं बि सूरत में माफ़ न थींदो। इहा ॻाल्हि सम्झो, इहा ॻाल्हि ज़हन में विहारियो। ख़ुशी हुजे, ग़मी हुजे, पौड़प हुजे, जवानी हुजे, सी हुजे, ग़मी आहे, कंहिं बि हालत जे अंदरि ख़ुदा निमाज़ कोन छॾींदो तव्हां असांखे। निमाज़ पढ़णी आहे कंहिं बि सूरत जे अंदरि। निमाज़ छॾण जो सोचियो बि न, तसवुर बि न कयो, हर हाल जे अंदरि निमाज़ पढ़णी आहे। रब थो फरमाए निमाज़ी त आहिनि, निमाज़ त पढ़े थो, ईमान वारो निमाज़ ज़रूरु बि ज़रूरु पढ़ंदो आहे। पर अल्लज़ीन हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन, ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां, तवज्जो सां, यकसुई सां अल्लाह जी दरबार में जॾहिं अची करे बीहे, ईअं सम्झे त मां अल्लाह जी दरबार में बीठो आहियां, मां पंहिंजी जबीन नियाज़ पंहिंजे रब जे साम्हूं झुकायां थो। इन तवज्जो सां जॾहिं निमाज़ पढ़ंदो, तव्हां यकीन कयो उहा निमाज़ तव्हां तवज्जो सां पढ़ी ॾिसो, जेका तव्हांखे राहत नसीब थींदी। अल्लाह जो कसम आहे, दुनिया व माफ़िया में काथे बि अहिड़ो सुकून न मिलंदो जेका हुन निमाज़ जे अंदरि सुकून ऐं राहत आहे। अल्लज़ीन हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन, हिकिड़ी निशानी त हिननि जी इहा आहे त निमाज़ जे अंदरि ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां निमाज़ पढ़ंदा। वल्लज़ीन हुम अनिल लग़वी मुअरिज़ून, अल्लाह ताला ॿी निशानी बयानु फ़रमाए ईमान वारनि। ॿी निशानी हुननि जी इहा आहे, अजायो कमनि ऐं बेकार कमनि जे अंदरि न पवंदा, उन खां मुंहुं मोड़े वेंदा। ॻाल्हि सम्झ में आई? जंहिंजो न दुनिया में फ़ाइदो न आख़िरत में फ़ाइदो। हिकिड़ा माण्हू वरी शौक़ीन हूंदा आहिनि इन्हनि कमनि जा, न हुन में दुनिया जो फ़ाइदो न आख़िरत जो फ़ाइदो, पिया पंहिंजो वक़्तु ज़ियान कंदा। दुनिया में जेके बि तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, उन्हनि जी तरक़ी जो राज़ इहो आहे त उन्हनि पंहिंजे वक़्त जो क़दुरु कयो आहे। पाकिस्तान वारनि जी नाकामी इहा आहे जो उन्हनि पंहिंजे वक़्त जो क़दुरु न कयो आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? ॿाहिरारी खां माण्हू निकिरंदो, बोछण कुले ते आहे, हारी ग़रीब आहे, मिसकीन आहे, शहर ॾींदो, हुनखे कमु कहिड़ो हूंदो आहे? घर ॾे साईं हिनखे कपिड़ा लटा इस्त्री करे ॾियनि। अॻ में त ॿाहिरारी में इस्त्री न थींदा, हाणे सोलर वारो सॼो सिस्टम अची वियो आहे। हेॾो ईअं मुछ खे वकड़ ॾेई करे जलाल चांडे वारो टोप निड़ ते लॻो पियो, अंदरां गंजी खे पंहिंजो शीशनि वारा जेको आहे पंहिंजो बर्थ वग़ैरह थियल आहिनि, वरी ईअं ॻिटी खोले ईंदो त सभु मुंहिंजी गंजी ॾिसनि। सुबुह खां वठी करे शाम ताईं होटल ते हिकिड़ो चांहि जो कोप वेठी अजायो ॼाड़ी हणी, शाम जो वेंदो ॼणो वॾो तुरज़न ख़ान घर में पहुची वियो आहे। अजायो पंहिंजो वक़्तु ज़ाया करे। हिकु हिकु मिंट क़ीमती आहे, हिकु हिकु सेकंड क़ीमती आहे, पंहिंजो वक़्तु ज़ियान न कयो।
तव्हां जेकॾहिं घुमो था, फिरो था, हलो था, सुम्हो था, वांदे वक़्त जे अंदरि अल्लाह जे ज़िक्र कंदा रहो, पंहिंजी ज़ुबान खे रब जे ज़िक्र सां तालो कयो, हुन जो फ़ाइदो छा आहे? इमामुल अंबिया सरकार दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको माण्हू हिकिड़ो दफ़ो इख़लास सां हिकिड़ो दफ़ो चवे न ईअं सुबहान अल्लाह, हिकिड़ो दफ़ो बसि, इन हिकिड़ो दफ़ो सुबहान अल्लाह चवण सां अल्लाह जॾहिं हिनखे जन्नत ॾींदो, उन में हिकिड़ो वणु लॻायो वेंदो, भले अरबी नसुल जो घोड़ो 50,000 साल इन जे कॾ भॼंदो वते, तॾहिं बि हुनजी शाम खे कोन खुटाए सघंदो। एॾो वॾो वणो अल्लाह साईं हिकिड़ो दफ़ो सुबहान अल्लाह चवण सां। पर जेकॾहिं तव्हां ऐं असां सुबुह मंझंदि शाम वांदे वक़्त में वेही करे हुज़ूर ते दुरूद पढ़ूं, हुज़ूर ते दुरूद पढ़ण जे वॾे में वॾो फ़ाइदो छा आहे त रब जी रहमत बि तव्हां ऐं असांजे मथां वॾ फुड़े मींहं वांगुरु वसंदी, ऐं आहे बि ॻाल्हि मुफ़्त। ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको मुंहिंजो उम्मती मां मुहम्मद ते दुरूद पढ़ंदो आहे न, ॻाल्हि सम्झ में आई अलाए न, उहो फ़रिश्तो अल्लाह सां हिकिड़ो मुक़ररु कयो आहे, उहो उन दुरूद खे ॿुधंदो आहे, उन जे सलाम खे ॿुधंदो आहे, उन जाइ तां उन जो दुरूद, उन जो सलाम खणी करे मां मुहम्मद जे रोज़े ते अची करे पहुचंदो आहे ऐं चवंदो आहे, या मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फ़िलाणे ॻोठ मां, फ़िलाणे इलाइक़े मां, फ़िलाणी जाइ तां तुंहिंजे फ़िलाणे उम्मती हेतिरा दफ़ा तोखे सलाम कयो आहे। अल्लाह जे रसूल फरमायो, मां मुहम्मद पंहिंजे रोज़े में उनजा सलाम बि ॿुधंदो आहे, उनखे जवाब बि ॾींदो आहे, उनजा सलाम ॿुधंदो बि आहे, उनखे जवाबु ॾींदो बि आहे। कहिड़ो फ़ाइदो थी वियो इन वक़्तु, या अजायो जारी हण में वक़्तु ज़ियान कजे, उनखां भलो इहो आहे त अल्लाह जे रसूल ते दुरूद पढ़िजे, वांदो वक़्तु मिलियो आहे रब जे क़ुरान जी तिलावत कजे, को कमकार कोन्हे, को फारिग वेठा आहियूं, ज़िक्र तस्बीह। अॼुकल्ह वरी असांजो मुश्किलो इहो मोबाइल आहे, हे मोबाइल जेका आहे हर कंहिंजे खीसे में लॻल आहे, अब ॾे हाल वाल मानी तयारु आहे न, कॾु मोबाइल में लॻो पियो आहे, नंढो ॿार बि मोबाइल में, वॾो बि मोबाइल में, जवान बि मोबाइल में, कुराड़ो बि मोबाइल, अॻ में टिकटॉक नौजवान भरनि पिया। आई ॻाल्हि सम्झ में या न? माइन जो तज़किरो कोन थो कयां, नौजवान टिकटॉक भरनि पिया, को कोन को गानो या को साउंड वग़ैरह। हाणे वरी पोढ़ा जेके आहिनि अछी ॾाढ़ी वारा, उहे बि वीचारा मस्तु थी विया आहिनि, उहे था चवनि नौजवान हाणे असांजो गोए खट कया, ॾंद कोन्हनि खे वात में टिकटॉक था भरनि, ॾाढ़ी फिरी पई आहे, वाछ फिरी पई आहे, टिकटॉक था भरनि। अजायो वक़्तु काॾे भला पंहिंजो इस्तेमालु कनि? ॻाल्हि सम्झ में आई आहे न? मज़दूर होटलुनि वारा टिकटॉक था भरनि पिया, जेको जाथे जंहिंखां जेको वस्तु पुॼे थो पंहिंजी कोन थो घटाए। ख़ुदा रा इन्हनि बेहूदा ॻाल्हियुनि में पंहिंजो वक़्तु ज़ियान न कयो, अजायो ॻाल्हियुनि में पंहिंजो वक़्तु ज़ियान, वक़्त जो क़दुरु कयो। वक़्तु अहिड़ो तीर आहे जेको तव्हांजे हथों निकिरी वियो न, मोटी न सघंदो। मोटंदो बाबा? हे चाचो 50-55 साल जो आहे, हिन चाचे खे चओ दुनिया वमा फ़ीहा जा पैसा ॾियण, पंहिंजी हयाती मोटाए पंहिंजो बचपन वापसि करे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? असांजे हिन सिंध जो वज़ीर आला सैयद मुराद अली शाह साहिबु आहे, कहिड़ो पैसो हूंदो हुन वटि? तव्हां ग़रीबनि मिसकिननि जो जेके अबोज सिंध जा आहिनि, हड़नी जो माल हिन जे पेट में आहे, अञा बि पेट में खोट अथनि, अञा हिकिड़ो खानो, अञा हिन जो वस्तु न हलियो, न त दरिया खे विचों जेको आहे पंहिंजो कटो ॾेई करे सभिनी खे ॿोड़िना, अची अंग्रेज़नि खे बीहारींदा हुआ। ऐं यकीन कयो वॾो ॾुखु थियो आहे हिननि माण्हुनि खे, इन्हनि ज़ालिमनि खे एॾो त ॾुखु थियो आहे हिन शइ जो। अजायो दरिया छो कोन फाटो? दरिया फाटिया बिना असांजे बि सैलाब अचिया, माल पंजाब वारा खणी विया, इन्हनि जो वसो हले न। ये कटोरो हिकिड़ो तव्हां असांखे ॾियनि। मां अर्ज़ु थो कयां, चवण जो मक़सदु असल में मुंहिंजो आहे, असल मां पंहिंजी ॻाल्हि जी तरफ़ मोटी अचां त अजायो इन्हनि मामलात ऐं मसाइल जे अंदरि पंहिंजो वक़्तु ज़ियान न कयो। वल्लज़ीन हुम अनिल लग़्वी मुअरिज़ून, सूरह अल मोमिनून सिपारो अरिड़ों, सिंधी सवली में वञी करे तर्जुमो करे ॾिसंदो। अजायो ॻाल्हियुनि में रब फरमाए थो ईमान वारा पंहिंजो वक़्तु ज़ियान न कंदा आहिनि। बाबा तव्हां बि वक़्तु ज़ियान न कंदो, ॾाढा ॻाल्हायो, पंहिंजो अजायो ॻाल्हियुनि में वक़्तु ज़ियान न कबो या कबो? हुन जी गिला करे, हुन जी गिला करे, हुन जी ग़ीबत करे, अजायो ॼाड़ी लॻंदी त पोइ कुझु न कुझु त ख़राबी थींदी न। आई ॻाल्हि सम्झ में आहे न? इन जे करे बहितर इहो आहे त कॾहिं वक़्तु मिली वञे त अलाह जो ज़िक्र कयो, अलाह जो क़ुरान पढ़ो, रब जे ज़िक्र सां पंहिंजी ज़ुबान खे ताज़ो रखो। वल्लज़ीन हुम अनिल लग़्वी मुअरिज़ून। अल्लाह साईं चौथी निशानी बयान फरमाई, वल्लज़ीन हुम लिज़्ज़काति फ़ाइलून। मोमिन जी निशानी आहे त उहो ज़कात अदा कंदड़ हूंदो आहे। ज़कात सम्झो था न भाउ?
या नथा सम्झो? माल जी ज़कात आहे, बकरी हूंदो हुनजी ज़कात आहे, मेंह हूंदो हुनजी ज़कात आहे, ॾाची आहे त हुनजी ज़कात आहे, ज़मीन आहे त हुनजी ज़कात आहे, ज़मीन ते जेका आबादी आहे हुनजी ज़कात आहे, सारी हूंदो हुनजी ज़कात आहे, कणक आहे त हुनजी ज़कात आहे, कारोबार आहे त हुनजी ज़कात आहे, हर शइ सां। असां वटि वरी जिहालत छा आहे, ज़कात फ़र्ज़ु अथव। जीअं निमाज़ फ़र्ज़ु आहे, निमाज़ फ़र्ज़ु आहे या न आहे? ॾाढा ॻाल्हायो या चवंदो अलाए असांखे ख़बर न आहे। बाबा निमाज़ फ़र्ज़ु आहे न, हज फ़र्ज़ु आहे, रोज़ो फ़र्ज़ु आहे, ईअं ज़कात बि फ़र्ज़ु आहे। असां वटि अॿोझ माण्हू अदा ॾे हाल वाल और वॾेरो हूंदो, फ़ैसिला कंदड़ हूंदो, पंहिंजे इलाइक़े जो चङो मुड़ुसु हूंदो, साईं ज़कात अदा कंदा आहियो? न साईं, मां हर साल 200 देगियूं लाहींदो आहियां। अरे बा तूं 200 देगियूं लाहे या न लाहे, ज़कात अलॻि शइ आहे। मां साईं ग़रीबनि ऐं मिसकिननि खे लटा वठी ॾींदो आहियां, उहो अलॻि मामलो आहे। ज़कात अलॻि शइ आहे, ज़कात हर हाल में ॾियणी आहे। ज़कात जेकॾहिं न ॾींदव त ग़रीबनि ऐं मिसकिननि जो तव्हांजे माल में हक़ु आहे। क़ुरान तो फरमाए, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ऐं क़ुरान फरमाए, क़यामत जे ॾियारे इन्हनि जो माल सोन ऐं चांदी इन सॼे के बाहि जे जनम जी बाहि में तपाए करे इन्हनि जे दिलि खे, इन्हनि जे पुठाड़नि खे, इन्हनि जे चहिरनि खे इन सां ॾंभियो वेंदो क़यामत जे ॾियारे। ज़कात इंच इंच हिसाब तव्हां सां ग़रीबनि ऐं मिसकिननि जो यादि रखो। अॼु असांजे तबाही जो वॾे में वॾो कारण सबबु इहो आहे जेको अज़ाब अचनि था। कॾहिं पाणी जो अज़ाब आहे, कॾहिं त मुंहिंजे फ़सुल खे जीत लॻी वियो आहे, कॾहिं मूंखे हे नुक़सानु थी वियो, कॾहिं मूंखे हे नुक़सानु थी वियो। उनजो रीज़न ऐं वजह इहा आहे त तव्हां ज़कात सही अदा कोन था कयो। ज़कात सही नमूने सां अदा करणी आहे, मुकमल तरीक़े सां। ज़कात जो इनकारी, जीअं निमाज़ जो इनकारी काफ़र आहे, तीअं ज़कात जो इनकारी बि काफ़र आहे। ज़कात हर हाल जे अंदरि ॾियणी आहे, हर सूरत ॾियणी आहे। हा, कुझु हुन में ॻाल्हियूं शरीयत रखियूं आहिनि। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू हाणे ज़कात ॾियणी आहे, उन खां अॻ में सॼो माल हाणे हुनजो हलियो वियो, मालदार हुयो। तुर्की में जेॾी महिल इहो आयो, पंहिंजो ज़िलज़िलो आयो, हिकिड़ो हमरा बयानु पियो करे पंहिंजी ॿोली में, हेठां वरी हुनजो लिखियलु हुयो फेसबुक ते उर्दू जे अंदरि, चए पियो 5 मिंट अॻ में मां अरबपति हुयुमि, करोड़पति हुयुमि, हाणे 5 मिंटनि खां पोइ मां फ़क़ीर आहियां, मां पाण माण्हुनि खां वठां। 5 मिंट अॻ में तूं करोड़पति, हाणे फ़क़ीर थी वई, छा मसलो? चई हीअ जेका बिल्डिंग आहे, हिन में मुंहिंजा 15-20 फ्लैट हुया। पाकिस्तानी रक़म जे हिसाब सां लख, सवा लख, 1.5 लख रुपयो हिकिड़े फ्लैट जी मसवाड़ हुई जेका मूंखे मिलंदी। हिकिड़ो हिकिड़ो फ्लैट 4-4, 5-5, 8-8 करोड़ रुपए जो हुयो। हाणे उहो ड्रही वियो, इहे सभु मुंहिंजा फ्लैट तबाह थी विया। मां 5 मिंट अॻ में करोड़पति हुयुमि, हाणे 5 मिंटनि खां पोइ मां फ़क़ीर आहियां। का बि ॻाल्हि कान्हे। अल्लाह जा बानो, इन माल ते तकबुर न कयो, इन माल जे हुजण ते तकबुर न कयो। असां वटि वरी जेके ज़मीनदार तबिके जा जेके माण्हू आहिनि, अल्लाह उन्हनि खे बि हिदायत ताम नसीब फरमाए। जेतिरो आहे ओतिरो असां चवंदासीं त असां वटि न आहे। साईं पोइ इहो हिकु त ज़कात ॾींदा न, वरी मसाला पुछा कंदा, साईं ज़कात जेका इहा अदा कयूं त पोइ कहिड़े तरीक़े सां अदा कयूं? पोइ जेको असां इहे ख़र्चु पको कयो आहे, ईअं न आहे। फ़सुलु लथो, तयारु थियो, ख़र्चु पके खे छॾियो, विचां ज़कात कढणी आहे। पहिरियों पहिरियों हक़ु ज़कात जो आहे, ज़कात कढी करे जुदा करे रखो। जेकॾहिं नथा कढो त क़यामत जे ॾियारे अल्लाह जे अज़ाब जे लाइ तयारु रहियो। ईमान वारी जी निशानी आहे, वल्लज़ीन हुम लिज़्ज़काति फ़ाइलून, उहो पंहिंजे माल जी सही नमूने सां ज़कात अदा कंदड़ आहे। कंहिं दोस्त साथी सवाल कयो आहे।